जरवार वेझो फारूकी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि पारां पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज कयो। ॻोठ अहमद फारूकी में झेड़ो थी पियो, जंहिंमें लठियूं लॻण सबबि नसीर फारूकी, हफ़ीज़ फारूकी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे वारिस जरवार थाणे ते खणी आया। होॾां ज़ख़्मी ऐं उनजा वारिस जरवार प्रेस क्लब पहुची पुलिस ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कयो। असां ॻोठ अहमद खान फारूकी जा आहियूं। सुबुह जो असां मीरपुर वञी रहिया आहियूं। थाणे ते असां रोड ते पुॻऊं, पोइ असांजी फ़ोन आई घरों, बाबा हे मंगा वॾरा खयूं न अथव। असां उते थाणे ते वट ॾेई बीह, मां भाउ खे चवंदा वट ॾेई बीह, थाणे ॾे अॻियो पोइ बि एतिज़ाज़ ॾिसंदा त सही न, कोई माण्हू शहर वारो हर कोई ॾिसण वियो। असां मीरपुर वञी रहिया, असांखे धक मंगा असांखे हया अथनि। असांखे कोई छॾाइण ॾे पुलिस न आई। मीरपुर हयात पिता फेरी पुलिस न पिया तूं ॾिसंदा बेटा। जरवार थाणे ते आयासीं, हथूं असांजा माण्हू बधियसि। असांखे चयो तव्हां वञो घर। उहे वॾरा बि ॿाहिरों वेठा आहिनि। मखमूल जवाबदार मोहम्मद इस्माइल ऐं अमीन, इहे असांखे कोई उहे वेठा आहिनि घर, उनखे कोई न ॿधण आयो आहे। उन्हनि जो चवणो हो त पुलिस उन्हनि सां ॿिट बणियल आहे, असांखे इलाज लाइ लेटर नथी ॾे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाए असांजे नौजवान खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त ॿिन्ही धुरनि जा माण्हू गिरफ़्तार कया आहिनि। हुननि एसएसपी घोटकी खे अपील कई त जवाबदार गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे।